आगाह के वाक़े त मटियारी में मारखवा खोलण तां गिरफ़्तार थियल PTI अॻवाण मखदूम फज़ल हुसैन ऐं ॿियनि खे जेल हवाले कयो वियो आहे। मटियारी जी अदालत मखदूम फज़ल, मखदूम मोहसिन, अमार हैदर ऐं ॿियनि खे जेल उमाइण जो हुकुम ॾेई छॾियो। मारखवा ज़रिए बरसाती पानी निकाल करण तां PTI अॻवाणनि ऐं ज़िले इंतज़ामिया में छिकताण पैदा थी हुई। इजाज़त मिलियल हुजण बावजूद इंतज़ामिया ऐं पुलिस असांजे माण्हुनि खे पानी निकाल करण खां रोकियो, जंहिं तां छिकताण पैदा थी। मखदूम फज़ल PTI अॻवाण जो इहो चवणु आहे। आगाह कयो वाक़े त अॼु मखदूम फज़ल समेत ॿियनि खे अदालत में पेश कयो वियो। मारखवा खोले उते बरसाती पानी छोड़ करण जे हवाले सां गिरफ़्तार थियल मखदूम फज़ल ऐं ॿियनि खे जेल हवाले कयो वियो आहे। कामरान मेमण खां तफ़सील मालूम कयूं था। कामरान, वधीक आगाह कजो इन बाबति। जी अमीर, बिल्कुल मारखवा अॻवाण ने ज़िले उन बाद मखदूम फज़ल, मखदूम मोहसिन, मखदूम अमार मथां ॿ अलॻि-अलॻि केस दाख़िल कया विया। उन सिलसिले में अॼु मटियारी कंज्यूमर कोर्ट में PTI अॻवाणनि खे पेश कयो वियो, जिते अदालत सॻोरी इन वक़्तु 12 ॾींहंनि जे रिमांड लाइ मतिलबु जेल कस्टडी करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत सॻोरी पंहिंजे हुकुमनामे में चयो आहे त 12 ॾींहंनि लाइ जेके गिरफ़्तार थियल PTI अॻवाणनि समेत जेके 20 ॼणा आहिनि उन्हनि खे नारा जेल हैदराबाद मुंतक़िल कयो वञे। जंहिं बैदि आउं तव्हांखे ॿुधायां, संदन वकीलनि पारां हिननि जी ज़मानत लाइ पिणु अॼु जेका दरख़्वास्त पिणु दाख़िल कई वई आहे। जेके समूरा गिरफ़्तार अॻवाण हुआ इहे मटियारी कोर्ट पहुता, जिते उन्हनि जे हामिन पारां उन्हनि जो इस्तक़बाल कयो। उन्हनि मथां गुलनि जी वर्खा कई वई। उन मौक़े ते मखदूम फज़ल हुसैन ऐं मखदूम मोहसिन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां सियासी इंतकामी कार्रवायूं कयूं पियूं वञनि। असां जीअं ई PTI में शमूलियत अख़्तियार कई आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले मटियारी अॻवाण बोखलाहट जो शिकार थी विया आहिनि ऐं उहे असांखे कूड़नि केसनि में फासाए रहिया आहिनि। जी, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ कामरान।